मेरे यार दे चले ओ सालू खनु अगु समुंड जे किनारे जेको मूसा कढायो है कोन ओ सालू खनु अगु समुंड जे किनारे जेको मूसा कढायो है कोन अज कमरे जी दीवार तासो अज कमरे जी दीवार तासो उहो यक तू हटाए छॾियो आह ते मुंहिंजो नालो लिखियलु हुई मूं थो वात ठाहे छॾियो आह ते मुंहिंजो नालो लिखियलु हुई त्राहे छॾियो अॼु कमरे में जेको लॻल लाकेट तोखे ॾिनो उहो लाकेट लाहे छॾियो लाकेट तोखे ॾिनो उहो लाकेट लाहे छॾियो ममता तो सही सुपर हिट डबा अच्छा ओ कीअं चवंदो हुवे तो साघारल मूंखे हर हिकु घड़ी यादि रहंदी ओ कीअं चवंदो हुवे तो साघारल मूंखे हर हिकु घड़ी यादि रहंदी मूंखे हैरत आहे तेरो जल्द उहो सभु कुझु भुलाए छॾियो ते मुंहिंजो नालो लिखियलु है मूं ॿुधो वात ठाहे छॾियो वे तूं अखियां मिलाया वे तूं अखियां मिलाया दिल की दोस्त विसार दिल की दोस्त विसार दिल की दोस्त विसार दिल की दोस्त विसार बिछड़ी पूजा वल रखा बिछड़ी पूजा वल रखा बेटी हर हर पुकार दिल की दोस्त विसार दिल की दोस्त विसार दिल की दोस्त विसार ये घुरा तो खेतरी ओ जिए थर घुरे बरसात रहुआ जो की रात दोसा कचहरियों के कर बिछड़ी कूंजावल रखा अरे बिछड़ी कूंजावल रखा हर हर पुकार दिल की दोस्त विसार वाह वाह दोस्त विसार दिल की दोस्त मेरे यार दे चले वो चले भूख होवे अन्य दिन भूख होवे पानी दिन तांग होई पानी दिन तांग होए अन्य दिन भूख सतावे तू सलाम बैठा रही 100 साल निंद न आवे पानी दिन तांग होए अन्य दिन भूख सतावे तू सलाम बैठा रवे तू साम बैठा रवे 100 साल निंद न आवे 100 साल निंद न आवे पानी दिन तांगे होवे अन्य दिन भूख सतावे वो गाना हो लाइव तो नहीं गला अस्सलाम वालेकुम यारी पास हो गया नहीं आपको भेजना डॉक्टर साहब आई जो स्टार्ट है ममताज मोरे साहब जी रिकॉर्डिंग है इरफान समू साहब जी म्यूजिक तमाम बेहतरीन एल्बम तमाम खूबसूरत गाना सुठी सिलेक्शन तमाम घणी पसंद ईंदी इंशाअल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम यारी महिरबानी दोस्तों जी त असांजो कम जो अल्हम्दुलिल्लाह
ऑडियो लैब स्टूडियो में उस्ताद इरफान समूह जी म्यूज़िक में मुंहिंजो हली रहियो आहे। इंशाल्लाह हीअ एल्बम असां एतिरी कोशिशि कई आहे त जेके बि मुंहिंजी ज़िंदगी जा एल्बम आहिनि उन खां ई हटी करे थोरो म्यूज़िक जी दुनियूं पंहिंजूं कंपोज़िशन हर शइ पंहिंजी, काई कापी न हूंदी, काई पे राइड न हूंदी, का नकुल न हूंदी, बिल्कुलु ओरिजिनल म्यूज़िक, ओरिजिनल दुनियूं। सागर शाह ऐं साईं सागर शाह जी महिनत, वरी ज़कले साहब जी महिनत, ज़मा ख़ासकेली असांजे बहितरीनु शाइर, तमामु शाइरनि जी बि जिन चीफ सिलेक्शन कई आहे, जिन थोरी महिनत कई आहे, तमामु वधि में महिनत कई आहे। उन में जेके असांजा अवामी शाइर आहिनि, जेके केसरी दुनिया जा मुंहिंजी जा सिंगार हूंदा आहिनि, असांजा सभु शाइर नाला खणंदासीं त इलाहियुनि जा वॾी हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे त शकील साहब जन साहब मुंहिंजो सुहिणो शाइर मुंहिंजी रिकॉर्डिंग में मौजूदु आहे, ऐं तमामु ख़ूबसूरत बहितरीनु एल्बम। वधीक उस्ताद तव्हांखे ॿुधाईंदो जेका हिन एल्बम में महिनत थी आहे असांजी। अस्सलाम वालेकुम सभिनी सिंधवासियुनि खे इरफान समूह जो सिकबर सलाम क़बूल पे। अॼु सभ खां पहिरियों त मां ॾाढो ख़ुशि डॉक्टर साहब वरी गज़ल खे दुबारा रिव्यू कयो आहे, तमामु ज़बरदस्त। ऐं अॼु वरी मुंहिंजे ऑडियो लैब ते मुंहिंजो नंढो भाउ चवांसि मां अलाह से हुनखे सलामत रखे। साईं शकील साहब जन जो आया स्टूडियो ते मुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। महबती माण्हू शकील साईं ऐं तमामु सुठो असांजे नई टीह जो शाइर आहे, ऐं जहिड़ो वरी अलाह से हुनखे सूरत ॾिनी आहे वरी उहे अलाह से हुनखे लिखण जो ॾांहुं आहे। ऐं उन खां पोइ सागर शाह जी में तूं वरी धकड़े जूं ज़मा ख़ासकेली जूं, हिन दौर में जॾहिं हर माण्हू धंधे जी तरफ़ वधी रहियो आहे, उन दौर में मां मुमताज़ खे शाबाश ॾींदुसि त हुन पंहिंजी उहा टीम ठाहे करे उहे जेके शाइर असांजा काफ़ी असांजे दोस्तनि शाइरनि लिखणु छॾे ॾिनो, छो जो दौर न रहियो उहो, ऐं वरी मुमताज़ उन्हनि खे हिमत ठाहे करे उन्हनि खे वरी उत्साह ॾेई करे उनमें ज़मा आहे, वहीद साहब आहे, साईं सागर शाह आहे, ॿिया दोस्त जेके आहिनि असां सां गॾु। अलाह साईं हिनखे इन नियतुनि जो ॾिए थो, इन नियतुनि जो अलाह साईं हिनखे अञा वधाईंदो, रब से सलामत रखे। तमामु हिकिड़ो हसीन एल्बम कयो आहे, कोशिशि कई आहे त हुन में पंहिंजी निज मौसीक़ी ऐं नयूं धुनियूं हुन में ठाहियूं। उमेदु कयूं था सभिनी खे पसंदि ईंदो। लख लाइ जी शकील साईं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ॾाढी ख़ुशी थी आहे अॼु साईं सां मुलाक़ात, ॿ टे चकर काफ़ी मुलाक़ातूं थी वियूं आहिनि। अॼु वटि साईं वटि आया आहियूं त साईं माना लखे इज़तूं, पंहिंजो सम्झो माना तॾो सम्झे ईंदा आहियूं साईं वटि हमेशह। वॾी महिरबानी बाबू जी सॼी संगत जी। असांजी डॉक्टर साहब डॉक्टर फ़हीम साहब गज़ल एंटरप्राइज़ जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हक़ीक़त में जेका बि गज़ल एंटरप्राइज़ जी शुरूआत थी आहे उस्ताद त तमामु सुठी थी आहे। जेके जेके गीत असांजा हिन मैदान ते लथा आहिनि त उहे तमामु रुली वियासीं सिंध जे आसरनि में, बंदि करे हाणे पंहिंजा ड्रामा जेको अॼुकल्ह वरी तमामु फेमस गीत थियो आहे। उस्ताद तमामु सुठी म्यूज़िक ठाही, तुंहिंजो जोड़ मूंसां जुगाड़ी हुयो, अहिड़ा जेके ख़ूबसूरत गीत असांजा तमामु सुपर हिट थिया। पर हीअ जेके बक़ाया गीत असांजा आहिनि उहे तमामु पावरफुल आहिनि जे हिसाब सां, धुननि जे हिसाब सां, ऐं इंशाल्लाह बिल्कुलु कॉपी राइट न हूंदो। असांजूं पेवर धुनियूं, असांजूं रजिस्टर धुनियूं पंहिंजूं जेके असांजूं यूट्यूब ते रजिस्टर थींदियूं, असांजी म्यूज़िक ऐं असांजी धुन केर बि माण्हू खणी